सेवण का ख़बर शामिल कयूं पिया। तालका रिपोर्टर महमद सफ़र सेवाणी जे रिपोर्ट मुताबिक़ सेवण शहर में मुख़्तलिफ़ सरकारी खातन जे ज़मीननि ते अञा ताईं बरक़रार को बि अहिड़ो आफ़ीसर सेवण शहर में कयल नाजाइज़ कब्ज़ा हटाए न सघियो, जॾहिं त सुप्रीम कोर्ट जे हुकुमनि खे बि सेवण जे कब्ज़ा माफ़िया थुॾे छॾियो ऐं सरकारी कामोरा उन कब्ज़ा माफ़िया जे अॻियां मजबूर ऐं लाचार नज़र अची रहिया आहिनि। सेवण जे औकाफ़ खाते, रेवेन्यू खाते, इरीगेशन खाते, ॿेले खाते, लोकल गवर्नमेंट खाते ऐं रेलवे खाते ऐं ॿियनि केतिरनि ई खातनि जे ज़मीननि ते थियल कब्ज़ा बरक़रार आहिनि, जॾहिं त ताज़ो वरी सेवण जी कब्ज़ा माफ़िया सरगर्म थी वई आहे। सेवण जे पिल्टी किले भरिसां सरकारी कब्रिस्तान ते बाअसर तपेदार नसरुल्लाह सोलंकी नाजाइज़ कब्ज़ो करे उन मक़ाम जी क़ब्रुनि खे मुस्मार करे जॻह ठाहे रहियो आहे, जंहिं कब्ज़े ख़िलाफ़ सेवण शहर जे वार्ड नंबर 1 विका मोला सेवण जे शहरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे अली अकबर भलाई, ग़ुलाम मुस्तफ़ा, फिदा हुसैन, अलीगुल भलाई ऐं ॿियनि चयो त मरण खां पोइ जंहिं मक़ाम ते असांखे दफ़नायो वेंदो आहे उन असांजे मक़ाम ते बाअसर माण्हू कब्ज़ो करे रहियो आहे। उन मक़ाम खे मुस्मार करे जॻह ठाराए रहियो आहे। हुननि DIG हैदराबाद, SSP जामशोरो ऐं डिप्टी कमिश्नर जामशोरो ऐं असिस्टेंट कमिश्नर सेवण खां नोटिस वठण जो मुतालबो कयो त जीअं कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे मुक़ाम तां कब्ज़ो हटायो वञे।